हिकु ॿी कॉमन प्रैक्टिस असांखे ॾाढो कॉमनली नज़र ईंदी आहे त असां जॾहिं बि बिज़नेस जी ॻाल्हि कंदा आहियूं न त असां वटि हिकु वॾो रेशो आहे माण्हुनि जो जंहिंजो इहो माइंड सेट आहे त बिज़नेस नाहे करिणो बि जॉब करणी आहे 9 to 5 जॉब करणी आहे सैलरी अचणी आहे घर वेहणो आहे हिकु बिज़नेसमैन ऐं हिकु उहो माण्हू हिकु जेको एम्प्लॉय आहे उन्हनि ॿिन्ही खे तव्हां उनखे कहिड़नि नुक़सानात में ऐं कहिड़नि जेके प्लस पॉइंट्स आहिनि उन में डिस्क्राइब कंदो तव्हांजे लाइ एज़ एन बिज़नेसमैन जॾहिं तव्हां ॾिसो था असां वटि एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग न आहे। जैसे जीअं दुनिया जा जेके मुमालिक आहिनि हुते कॉमन मैन बि स्टॉक एक्सचेंज में शेयर्स वठंदो आहे ऐं विकिणंदो आहे। उन जी ट्रेनिंग में सोशल ट्रेनिंग में इहो शामिलु आहे ऐं लिटरेचर अवेलेबल हूंदो आहे। असां वटि स्टॉक्स में डील करणु हिकिड़ी स्पेसिफिक सेगमेंट ऑफ द सोसाइटी जी जी ज़िम्मेदारी थी सम्झी वञे। चवण जो मक़सदु इहो आहे जो जेकॾहिं एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग असां नौजवान नस्ल खे ॾियूं तव्हां नालो हिकिड़ो ॿुधो हूंदो ग्रामीण बैंक मोहम्मद यूनुस बांग्लादेश डॉक्टर मोहम्मद यूनुस he is most probably the only Muslim to have received a Nobel award in the last 30-35 years. उन्हें छा कयो बांग्लादेश में उन्हें he handed out small loans to majority of women to start some kind of entrepreneurial activity को ठेलो को स्टिचिंग मशीन को ॿियो कमु a small enterprise or a medium enterprise and those loans were handed out without any interest. ऐं 3 साल अॻु में कंहिं अख़बारी नुमाइंदे या कंहिं सहाफ़ी हुनखे पुछियो जो why have you given it out to women and what is the surety that these funds will come back? त उन ज़बरदस्त जवाबु इहो ॾिनो मां सिलेक्ट कयो ख़वातीन खे ऐं ख़वातीन जेके आहिनि बांग्लादेश जी आई फाइंड देम मोर सीरियस डेडिकेटेड एंड फोकस्ड एज़ कंपेयर टू दी मेल फोक्स। ऐं ॿियो उन इहो चयो दैट जेकॾहिं इहो साइकिल स्टार्ट थी वियो त पोइ तव्हांखे न त अनएम्प्लॉयड मिलंदो बांग्लादेश में न को चैरिटी घुरण वारो मिलंदो। असां वटि एंटरप्रेन्योरशिप जी कमी आहे ठीकु आहे न पर इहो स्टेट ऑफ माइंड बि आहे महवेश। हिते तव्हांखे अहिड़ा बि माण्हू मिलंदा जेके चवंदा असां फ्रेंच फ्राइज़ जो ठेलो हणे छॾंदासीं पर वी विल नॉट वर्क अंडर एनी वन नौकिरी न कंदासीं। You would find all kinds of people over here but yes I do agree with you that असां entrepreneurship जी कमी आहे because तव्हां जीअं हिकु बांग्लादेश हिकु बैंक जो मिसाल ॾियो पिया we also have such organizations NGOs sometimes with government sometimes without government we also have those people जेके interest free loan ॾियनि था but we don't have that queue जेको अचे ई वठे बांग्लादेश में शायदि हो असां वटि उहो क्यू कोन्हे। अच्छा आहे बि देन वी हैव वन अदर प्रैक्टिस त असां फ्री ऑफ कॉस्ट बि माण्हुनि खे का न का अहिड़ी शइ ज़रूरु गिफ्ट करे रहिया हूंदा आहियूं त यू एटलीस्ट स्टार्ट योर बिज़नेस वॉट एवर द बिज़नेस इज़ सिलाई मशीन या एनी कोर्स और एनी थिंग बट मसइलो इहो थींदो आहे त बाद में इहे केसिस साम्हूं ईंदा आहिनि त अच्छा उहा मशीन लेकिन सेल थी वियो ठेलो लेकिन सेल थी वियो देन दिस इज़ ऑल्सो रियलिटी ऑफ आवर सोसाइटी। सो मुंहिंजे ख़्याल में ॿई जेके पार्टनर्स आहिनि न ॿिन्ही में किथे न किथे कोताही आहे बिल्कुलु। ऐं हिकिड़े माशरे जो हिकिड़ो ट्रेंड हूंदो आहे असां वटि वी टेंड टू फाइंड शॉर्टकट्स टू एवरीथिंग ठीकु आहे न केरु वञे केरु ठेलो हणे पुलिस तंग कंदी हे थींदो हू थींदो फलाणो थींदो जस्ट सेल ऑफ द कार्ट एंड गेट 20,000 इन योर पॉकेट एंड नेक्स्ट मॉर्निंग नेक्स्ट वेंचर त उहो त नेक्स्ट ठेला बेसिकली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां आई वॉज हैविंग अ डिस्कशन विद हाजी मसूद पारिक साहब हूज़
vice chairman of Alamgir Welfare Trust, and he's the one who told me that millions got wasted because जेके रिक्शा ऐं ठेला उन्हनि ॾिना माण्हुनि खे माण्हुनि उहो फुरे विया. They were all gone. I mean, the ratio of return was minimal or negligible, as you would call it. हाँ. त इन्हे जी बि चेक एंड बैलेंस हुजणु खपे न. हाँ, चेक एंड बैलेंस हुजे. पोइ वरी एंटरप्रेन्योरशिप जी ट्रेनिंग सां गॾु असांखे वैल्यूज़ जी ट्रेनिंग बि जेको आहे हुजे माशरे में कि भई बेसिकली इहो डूज़ एंड डोंट्स जो तयन थिए कम अज़ कम. बेसिकली मसइलो इहो ई आहे त असां वटि उहा ट्रेनिंग न आहे, उहा अवेयरनेस न आहे. असां जीअं तव्हां चयो त असां शॉर्टकट सां ॻोल्हींदा आहियूं, उन जे पोयां बि मूंखे लॻे थो असां अवेयर न आहियूं त हीअ जेको 20,000 असांजे पॉकेट में अचनि पिया उहे घणा ॾींहं हलंदा. बट अगरि इन्हनि 20,000 मां असां उनखे मतिलबु चवंदा आहिनि न त मनी मेक्स मनी, त उन्हनि 20,000 खे अगरि असां किथे लॻायूं, किथे कमु कयूं, त उन मां 40,000 थी वापसि शायदि अची सघनि था. बट अगरि असां कोन लॻायासीं ऐं उनखे असां पंहिंजे पॉकेट में रखियासीं त उहे ख़तमु ई थींदा, उहे घटिजंदा ई. लॉन्ग टर्म सोच न आहे महविश, मसला इहो आहे. लॉन्ग टर्म सोच न आहे. वी डोंट प्लान इन ए फार साइटेड मैनर. उहो मेंटेलिटी न आहे, स्टेट ऑफ माइंड न आहे. पोइ वरी ट्रेनिंग बि न आहे, न तरबियत आहे, न तालीम आहे, त पोइ इहो शॉर्टकट्स ई हूंदा. हा, बिल्कुलु ईअं ई आहे. अच्छा, पर सुवालु इहो आहे त असां इहे सभु ॼाणूं था, पर आख़िर इनिशिएटिव वठंदो केरु? सुवालु हिते इहो आहे, आख़िर केरु त हूंदो जेको इनिशिएटिव वठे ऐं जेका इहा ट्रेनिंग्स ॾिए, जेकी अवेयरनेस ॾिए.